अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही मां सिंध के तमाम वॾे हिकिड़े तारीख़ी माग हेमकोट ते बीठो आहियां, जेको राजा ॾाहिर जे पुट जयसीना जो किलो हुयो। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम हमलो कयो हुयो त जयसीना हिकिड़ी झड़प हमले जी न सही हेमकोट खे छॾे भॼी वियो हुयो ऐं रावड़ जे किले में, जेको ठटे जे सेंटर जेल जे पोयों आहे, उन रावड़ किले में भॼी वञी पीउ वटि वेठो हुयो, जिते राजा ॾाहिर गर्मियुनि जी मौसम में ईंदो हुयो। हीअ उनजी बिल्कुलु आख़िरी ऐं पिछाड़ीअ वारी दीवार आहे। तव्हां ॾिसो त हिते हुसैन शाह ही दीवार जा आसार आहिनि, ही दीवार जा आसार आहिनि। इन दीवार जे आसारनि जे मथां जेको आहे हुसैन शाह जो मक़बरो ठाहियो वियो आहे मुस्लमाननि जो। ऐं हीउ तमामु वॾो क़ब्रिस्तान तव्हांखे मां हिकिड़ी पहिरीं मूवी में ॾेखारियो त उहो ठाहियो वियो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसी सघो था त हीअ साईं हुसैन शाह बादशाह जी दरगाह आहे। हीअ हिन पासे खां हीअ, ऐं बिल्कुलु हीअ ॾिसो था, हीअ पुराणे किले जूं दीवारूं आहिनि। हीअ तव्हां ॾिसो था, बिल्कुलु पुराणे किले जूं दीवारूं आहिनि। ही जेके बिल्कुलु हिकिड़ो कंहिं तरीक़े सां आसारनि खे ख़तमु करे कयो वियो आहे। इहा साॻी दीवार तव्हां जेकॾहिं वठी ईंदव त इहा साॻी दीवारूं हलनि थियूं पियूं। हीअ हुसैन शाह बादशाह जी दरगाह जे मथे, ऐं ही दीवार जा पोयां ऐं आख़िरी हिसा आहिनि। हीअ ॾिसो, इहा आहे पंहिंजो हेमकोट ऐं राजा ॾाहिर जे पुट जयसीना जो, जेको बिल्कुलु कींझर जे किनारे जे मथां ठहियलु आहे। हिकिड़े पासे खां ऐं ॿिए पासे खां हुनखे पहाड़ लॻनि था। हीअ ॾिसो तव्हां, कींझर आहे। ऐं हीअ आहे हिन किले जी आख़िरी दीवार, हीअ जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ अॻिते वञे थी, तव्हां दीवार ॾिसंदो त यको इहा वञे थी पई परते, जंहिं रोड खां पहिरियां मां आयुमि। पर साइन बोर्ड किथे बि तव्हांखे हेमकोट जो नज़र न ईंदो, तारीख़ी किले हेमकोट जो नज़र न ईंदो। हीअ तारीख़ी किले जूं आख़िरी पहाड़ियुनि जा टुकड़ा आहिनि, जेके आसार ॿुधाइनि पिया त कंहिं दौर में हीअ तमामु वॾियूं मज़बूत दीवारूं हुयूं ऐं अॼु हिननि खे ॾाढो ऐं तबाह ऐं बर्बादु कयो वियो आहे। हीअ कींझर जो मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। बिल्कुलु हिन जे किनारे ते हीअ हेमकोट जूं आख़िरी दीवारूं आहिनि, जेके तव्हांखे मुंहिंजे पोएं पासे खां नज़र अची रहियूं आहिनि। इहे ऐं इन रस्ते खां थोरो जेकॾहिं असां अंदरि वेंदासीं त हिते शिव जो मंदरु आहे। बिल्कुलु हिन पासे हीउ जेको रस्तो वञी रहियो आहे, नंढो ट्रैक, इन खे गोल फिरींदो त इहो शिव जो मंदरु आहे। ऐं बिल्कुलु वरी हीअं जॾहिं मां आयुमि पए हिते वरी साईं हुसैन शाह जी जेको आहे सो दरगाह आहे। ऐं मूंखे जेका तकलीफ़ थी हुई किरोना जी, ऐं शायदि उन जे अटैक जे करे मां तमामु घणो पंधु कयां थो त शायदि दम घुटिजे थो। पर इहो शयूं छॾियूं कोन, जेसिताईं मां ठटे में आहियां। तारीख़ी माग तव्हांखे ज़रूरु घुमाईंदो रहंदुसि। हीअ दीवार जो आख़िरी टुकड़ा आहिनि, तव्हां ॾिसो, हीअ दीवार जा आख़िरी टुकड़ा आहिनि, बिल्कुलु आख़िरी टुकड़ा आहिनि। हीअ तव्हांजो ॾिसो पाणी आहे, जेको 10-15-20 फुटनि ते बि कोन्हे। किथे त दीवारुनि सां अची टकराए थो पाणी पियो। हाणे हीअ तारीख़ी माग आहिनि, हीअ दीवारुनि जा आख़िरी पासा आहिनि या किनारा आहिनि या आसार आहिनि, जेके ख़तमु कया विया आहिनि। हीअ उहा पहाड़ी आहे जिते हेमकोट ठहियलु हुयो राजा ॾाहिर जे पुट जयसीना जो, जेको मोहम्मद बिन क़ासिम जी फ़ौजुनि सां विढ़ंदे अचानक भॼी वियो ऐं कलाकोट पंहिंजे पीउ राजा ॾाहिर वटि वञी लिको, ऐं जेको वरी तक़रीबन 2-3 महीननि जे अंदरि, 2 महीननि जे अंदरि वरी उहो बि किलो फ़तह कयो वियो। हीअ आहिनि इलाइक़ा। हीअ ॾिसो था, इहो तमामु घणो परते वञे थो, होॾे माण्हू बि शायदि मच्छी मारनि था या कुझु आहे। यको दीवार आहे हिन जी किले जी। ऐं हीअ किले जूं मथाईअ वारा इलाइक़ा आहिनि, जिते मां ॾिसां थो मथे निकिरां थो त उहो साॻी हंधि निकिरींदासीं जिते मां तव्हांखे ॿुधायो हुयो। ऐं इन खां अॻु में कलाकोट जूं मूं या रावड़ जो किलो जंहिंखे चइजे, तारीख़ी किलो, जिते राजा ॾाहिर बि हुयो ऐं मोहम्मद बिन क़ासिम हुनखे हुन किले में महीनो घेराव करण खां पोइ मजबूर कयो निकिरण ते। ऐं
ही उहे शइ अॼु तो मां अंदरि थियुसि। पर हिते किथे बि कलाकोट जे तारीख़ी माग जो को ज़िक्र कोन्हे, का शइ कोन्हे, को साइन बोर्ड कोन्हे। सो अफ़सोस थींदो आहे। मां तव्हांखे रावण जे किले जो बि शेयर करायो, पर रावण जे किले में बि तव्हांखे ॿुधायुमि त किथे बि कोई साइन बोर्ड कोन्हे लॻियल ते रजा ॾाहिर जो किलो ही रावण किलो आहे या कलाकोट आहे। ही मां हलां थो वरी हिकिड़े ॿिए पासे, वरी मां तव्हां सां राब्तो कयां थो।